अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पाप नगर ड्रामे में छा थींदो। छा रेस बालाजी खान गुलाब खे मारे छॾींदो। छा नूरल हाणे मिठल ॾे मेड़ खणी वेंदो। छा मिठल खान हाणे नूरल खे माफ़ करे छॾींदो। छा मंठार हाणे मल्हार खे अगवा कंदो। छा मिठल खान पंहिंजे धीउ राबेल जो संग मल्हार खे ॾेई छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त मुंहिंजे यूट्यूब चैनल द मिर्जा वाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट करण बे करे हलूं था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा रेस बालाजी खान जेको आहे मंठार खे फुल आर्डर ॾेई छॾींदो। मंठार खे चवंदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं गुलाब खे ॻोल्हे हथु कर ऐं पोइ उनखे मारे ऐं उनजो लाश मूं वटि खणी अचे। अगरि जेकर तूं उनखे न मारियो त पोइ असांजी सॼी हक़ीक़त जेको आहे खोले छॾींदो ऐं असांजे दुश्मननि खे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾींदो। मंठार चवंदो त बसि रेस बालाजी खान तूं परेशान न थी, मां गुलाब खे मारे ऐं उनजो लाश अची तव्हांजे क़दमनि में उछलाईंदुसि। बसि तव्हांखे परेशान करण जी का बि ज़रूरत न आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त नूरल जेको आहे पंहिंजा पुट गॾु करे ऐं पंहिंजा धीउ गॾु करे ऐं पंहिंजी घरवारी गॾु करे जेको आहे मिठल ॾांहुं मेड़ खणी वेंदो ऐं मिठल खे परचाइण वेंदो ऐं मिठल खे चवंदो त बसि असांखां जेको आहे ग़लती थी वई आहे, तूं असांखे माफ़ कर। असां जेको आहे इहो सभु कुझु रेस बालाजी खान जे चवण ते कयो, छो जो मूंखे ख़ौफ़ हो त किथे बालाजी खान जेको आहे राबेल जे करे मल्हार खे को नुक़सान न पहुचाए, उनजे करे मूंखे इहा इल्ज़ाम राबेल ते लॻाइणी पई। मिठल खान हाणे तूं हिकु चक्कर मूंखे माफ़ कर। मिठल खान चवंदो त बसि नूरल आख़िरकार मां तोखे माफ़ कयां त कीअं माफ़ कयां, बहरहाल मूंखे दिलि नथी चवे त मां तोखे ईअं वापसि मोटाए छॾियां। उनजे करे मां तोखे हिकु चक्कर माफ़ थो कयां। अगरि आइंदा जेकर तो ईअं ग़लती कई त पोइ मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे मंठार खे फुल आर्डर ॾेई छॾींदो। मंठार खे चवंदो अगरि जेकॾहिं हाणे तुंहिंजे बुल ते मल्हार चढ़े त पोइ तूं उनखे खंभे खणी अची ऐं उनखे ईअं त मारे छॾे ॼण हो ई कोन, उनजो सॼो किस्सो ख़तमु कर। मंठार चवंदो त हा रेस बालाजी खान बसि अव्हांजो हुकुम खपे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मिठल खान जेको आहे मल्हार खे चई छॾींदो त हाणे तोखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे, हाणे मुंहिंजी धीउ राबेल सिर्फ़ु तुंहिंजे हवाले आहे ऐं तुंहिंजी मंग आहे। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं दी पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।